अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यदिना व मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लम। हुज़ूर जिन इरशाद फरमायो आहे त का बि दुआ अहिड़ी न आहे जेका अल्लाह पाक ऐं उन दुआ जे विच में पर्दो न हुजे, मगर जॾहिं को उम्मती मूं ते दुरूद शरीफ़ मोकिले थो त उन दुरूद जी बरकत सां उहो पर्दो फाटी पवे थो ऐं दुआ उन सां गॾु बारगाह इलाही में दाख़िल थी क़बूलियत जे दर्जे खे पहुची वञे थी। ऐं अगरि को शख़्स पंहिंजी दुआ सां गॾु दुरूद शरीफ़ नथो पढ़े त उहा दुआ वापसि मोटी अचे थी ऐं क़बूलियत खे नथी पहुचे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तो, इहा दुआ शेयर कजो ऐं उमेदु आहे त तव्हां इहो दुरूद शरीफ़ ज़रूरु पढ़ंदा। दुआउनि में यादि तव्हांजो पंहिंजो मुस्लमान भाउ लियाकत। महिरबानी तव्हां दोस्तनि जी भाइरनि जी जे 2-3 मिंट असांखे ॾिनव। अल्लाह तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखंदो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।